नवंबर ते सबई इन ॾींहं छंछर ते जेके तैयार आयो हथ मथे कर चो सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे तकबीर। जमीयत उलमा इस्लाम, शहीद इस्लाम, नारे तकबीर। 27 नवंबर ते सबई इन ॾींहं छंछर ते सही संबरी पवंदासूं के खान ड्रजंदासूं भरे गाड़ियों पुजंदासूं लाड़काने हलंदासूं लाड़काने हलंदासूं। 27 नवंबर ते सबई इन ॾींहं छंछर ते सही संबरी पवंदासूं के खान ड्रजंदासूं भरे गाड़ियों पुजंदासूं लाड़काने हलंदासूं झंडा भी खणंदासूं ऐं नारा हणंदासूं लाड़काने हलंदासूं। अल्लाह माराशिद मिठे आ सॼो पंहिंजे घर खे समूरा छॾियो। अल्लाह मां नासिर मिठे आ सॼो पंहिंजे घर खे समूरा छॾियो। शहीद ही इस्लाम आइज तमा शिरकत जी आलो ज़रूरी कयो। हिक ॿिए सां मिलंदासीं ही चवंदा रहंदासीं हिक ॿिए सां मिलंदासीं ही चवंदा रहंदासीं भरे गाड़ियों पुजंदासीं लाड़काने हलंदासीं लाड़काने हलंदासीं। 27 नवंबर ते सबई इन ॾींहं छंछर ते सही संबरी पवंदासीं के खान ड्रजंदासीं भरे गाड़ियों पुजंदासीं लाड़काने हलंदासीं लाड़काने हलंदासीं। जबर सां जोटी अदा जंग जे हिफ़ाज़त था धरतीअ जी जेके करें। जबर सां जोटी अदा जंग जे हिफ़ाज़त था धरतीअ जी जेके करें। बहादुर बहादुर से खालिद जा बचड़ा सबई मिठा शींह वांगुर था गजदा वतन। जबर सां जोटी अदा जंग जे हिफ़ाज़त था धरतीअ जी जेके करें। बहादुर से खालिद जा बचड़ा सबई मिठा शींह वांगुर था गजंदा वतन। हली तिन खे ॾिसंदासीं ललकारूं ॿुधंदासीं हली तिन खे ॾिसंदासीं ललकारूं ॿुधंदासीं भरे गाड़ियूं पुजंदासीं लाड़काने हलंदासीं लाड़काने हलंदासीं। 27 नवंबर ते सबई इन ॾींहं छंछर ते सही संबरी पवंदासीं के खान ड्रजंदासीं भरे गाड़ियूं पुजंदासीं लाड़काने हलंदासीं लाड़काने हलंदासीं। इंदो मौलाना फज़ल रहमान मिठो प्यारी जमीयत जो कायदो सचो। इंदो मौलाना फज़ल रहमान मिठो प्यारी जमीयत जो कायदो सचो। इंशाअल्लाह जंहिंजी अॻवाणी में निज़ामे नबी खे तराइज कबो। नारे तकबीर। कायदे मिल्लत इस्लामिया मौलाना फजल रहमान जमीयत उलमा इस्लाम इस्लामी इनकलाब नारे तकबीर। इंदो मौलाना फज़ल रहमान मिठो प्यारी जमीयत जो कायदो सचो। इंशाअल्लाह जंहिंजी अॻवाणी में निज़ामे नबी खे तराइज कबो। वॾे वाके चवंदासीं असीं मूर न मुड़ंदासीं वॾे वाके चवंदासीं असीं मूर न मुड़ंदासीं भरे गाड़ियूं पुजंदासीं लाड़काने हलंदासीं लाड़काने हलंदासीं। 27 नवंबर ते सबई इन ॾींहं छंछर ते सही संबरी पवंदासीं
के खान डिजंदासी भरे गाड़ियों पुजंदासी लड़काने हलंदासी लड़काने हलंदासी कई मुल्क में करप्शन वडी लुटेरन उन सां लड़ाई कभी कई मुल्क में करप्शन वडी लुटेरन उन सां लड़ाई कभी अल्लाह बख्श असन चवे त्यार थियो अदा जान ॾियणी पई तब डिबी चवे अल्लाह बख्श असन त्यार थियो चवे अल्लाह बख्श असन त्यार थियो अदा जान ॾियणी पई तब डिबी सच लाइ विढ़ंदासी पोते न घटंदासी भरे गाड़ियों पुजंदासी लड़काने हलंदासी लड़काने हलंदासी 27 नवंबर ते सभई इन ॾींहं छंछर ते सही संभरी पवंदासी के खान डिजंदासी भरे गाड़ियों पुजंदासी लड़काने हलंदासी लड़काने हलंदासी 27 नवंबर ते सभई इन ॾींहं छंछर ते सही संभरी पवंदासी के खान डिजंदासी भरे गाड़ियों पुजंदासी लड़काने हलंदासी लड़काने हलंदासी।